वादीअ मेहराण जे सरमोड़ रागी सरमन सिंधी के भेटा। सरमन सिंधी जिंजो मधुर आवाज़ शेख अयाज़ जे सिटुनि जियां अॼु बि कतिन जे कननि में गूंजी रहियो आहे, जेको अॼु बि लखें दिलनि जी तर्जुमानी करे रहियो आहे, जिंजा गीत हर दौर में पीढ़ियल ऐं पुठिते पियल तबके लाइ उत्साह जो बाइस बणजंदा रहिया आहिनि। हिन जे आवाज़ में रब पालणहार एॾी त कशिश रखी हुई जो पहिरियों दफ़ो ॿुधण वारो संदुसि मदाह ऐं चाहींदड़ थियो वञे। मदाह बि अहिड़ो जो हर वक़्तु सरमन सिंधी जी तात ऐं सरमंद जी तारीफ़ जा दफ़्तर खोले वेही रहे, ॼण त कुल काइनात हिन वटि सरमंद जा गीत ऐं सरमंद जूं वायूं ई आहिनि। समी बलोच जॾहिं पहिरियों दफ़ो सरमंद खे मुतारिफ़ करायो त समी बलोच खे उहा ख़बर न हुई त अब्दुर्रहमान जे नाले रागी सुभाणे सरमन जे नाले सां मशहूर थी हिन क़ौम ऐं सिंध जी तारीख़ में पंहिंजो अलॻि ऐं मुनफ़रिद मक़ाम ठाहींदो। सरमन जे गीतनि में इंसानियत जा बेदार जज़्बा, इनक़लाब जूं सदाऊं, आज़ादी जा सॾ, ग़रीब बेसहारा ज़ुल्म सटियल मारूअड़नि जूं पुकारूं शामिल हुयूं। हिन जे गीतनि में राणनि ऐं माण्हुनि जहिड़ा अहसास बि उपड़ियल हुआ। हिन जो आवाज़ अंदाज़ माखी खां मिठड़ो हुयो, जंहिं महफ़िल में वञे त महफ़िल में ईअं झरकंदो हुयो जीअं सितारनि जे विच में चोॾीं जो चंडु झरकंदो हुजे। ॿुधण वारे ते नींहं जा नशा चढ़ियो वञनि ऐं जीअं जीअं सरमन सिंधी खे ॿुधंदो वञे तीअं तीअं सिक ऐं चाहत जी उञ वधंदी वञेसि। असांजे सॾ में आ सिक साईं वणई त वाह वाह कंदो हलियो आ, ही दिलि लॻी आ लिकी न सघंदी वणनि में वाका कंदो हलियो आ। सरमन सिंधी खे रब पाक नंढी वई में ई जेको एज़ाज़ ऐं इज़त मर्तबो ऐं शान अता कयो हुयो, उहो ॿिए कंहिंजे बि हिसे में शायदि आयो हुजे। सरमन सिंधी लाइ आख़िर छा लिखी छा लिखिजे ऐं छा पढ़ी छा पढ़िजे। महबूब ते लिखण ऐं पढ़ण लाइ लफ़्ज़ साथ छॾे था ॾियनि ऐं कलम बि सोच जा गहरा घस वठी मुंहिंजे चपनि जे कपनि में अटकी पवंदो आहे ऐं रुगो यादूं ऐं बेक़रारियूं छाइजी वेंदियूं अथमि। डिसंबर जे महीने जे पछाड़की पंध में यानी 27 डिसंबर 1996 जो सिंध धरती सां हिकु अहिड़ो खिलवाड़ थियो जो सॼी सिंध में सुॾकनि जा मंडल मची विया। हर अख आली थी वई। सिंध वासियुनि खां संदन महबूब हमेशह हमेशह लाइ मोकिलाए वियो, पर अॼु बि हू केतिरनि ई दिलनि में ज़िंदा आहे। सरमंद खे मौत नथो अची सघे। हू पंहिंजो आवाज़ ऐं पंहिंजूं धुनूं अमानत तौरु मुंहनि जे दड़े वारी क़ौम खे सौंपे कंहिं डिघे सफ़र ते संभरियो आहे ऐं हू हिकु ॾींहुं ज़रूरु वरंदो, छो जो शहीद वेस मटाए वरंदा आहिनि।